जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु सिंध एक्शन कमेटी पारां जेको आहे बहरिया सिटी समेत सिंध में जेके मेगा रहायशी प्रोजेक्ट आहिनि उन ख़िलाफ़ एहतजाज जी कॉल ॾिनी वई आहे ऐं धरणे जी कॉल ॾिनी वई आहे। जेको बहरिया सिटी जे मुख्य गेट आॾो जेको आहे धरणे जो ऐलान आहे तव्हांखे ॾेखारींदासीं त उन बहरिया इंतिज़ामिया ऐं जेको आहे मलीर इंतिज़ामिया सिंध हुकूमत जेको आहे उन मुख्य गेट आॾो जेको आहे खारदार तारूं विछाए छॾियूं आहिनि। जॾहिं त उन मुख्य गेट आॾो तव्हांखे ॾेखारींदासीं त उन्हनि कंटेनर विछाए करे जेको आहे रस्तो सील कयो वियो आहे ऐं हिते जेको आहे अञा को बि जेको आहे कारकुन न पहुता आहिनि, न वधी विया आहिनि। जॾहिं त 1 बजे ऐलानियल आहे त सभु जेके क़ौमी कारकुन आहिनि, सिंध वासी आहिनि, सिंध सां मोहबत कंदड़ आहिनि ऐं जेके सियासी जमायतूं सिंध एक्शन कमेटी जूं आहिनि उहे हिन धरणे में भरपूर शिरकत कंदियूं। हेॾे अंदरि वञण लाइ बहरिया टाउन जी जेका मुख्य गेट आहे उनखे सील कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु जेका बहरिया जी जेका मेन इंटरनेंस आहे जिथे जेको आहे जेको टूल क़ाइमु थियल आहे उन टूल खे बि जेको आहे बंदि कयो वियो आहे। तव्हांखे जेको आहे उन कैमरा जी अख सां अॻिते हली करे ॾेखारींदासीं त जेका टूल आहे उन टूल खे इंतिज़ामिया बंदि कराए छॾियो आहे त जीअं अंदर जेको आहे माण्हू न वञी सघनि। कैमरा जी अख सां ॾेखारींदासीं हीउ टूल आहे जेको इंतिज़ामिया उनखे बि जेको आहे बंदि करे छॾियो आहे रुकावटूं विझी करे। हींअर कंहिंखे बि जेको आहे अंदरि वञण जी इजाज़त कान्हे का। सभु माण्हू जेको आहे परेशान आहिनि। अंदरि जेके माण्हू आहिनि उहे अंदरि आहिनि ऐं ॿाहिरि जेके माण्हू आहिनि उहे ॿाहिरि ई आहिनि। अॼु जेको इहो मुख्य धरणो लॻंदो उन में सिलसिले में जेको आहे जॾहिं हिते क़ौमी कारकुन ऐं क़ौमी लीडर ईंदा, क़ौम परस्त लीडर ईंदा, असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल बि कंदासीं ऐं तव्हांखे ॾेखारींदासीं त हीउ धरणो जेको सिंध जे मसइलनि ते धारी आबादकारी ऐं जेके मेगा प्रोजेक्ट्स आहिनि उन हवाले सां जेको धरणो लॻंदो उन में अॼु मुतवक़ आहे त हज़ारे लखे जेके आहिनि सिंध वासी शिरकत कंदा। जी।